कजो छड़ो सर्वे कजो कागज़नि जी सर्वे कजो चलो अचो अंगूठो ॾींदो बाबा वोट अंगूठो तव वोट खां छड़ो सर्वे करण था अचनि मोतबर कागज़ाई कार्रवाई करे 75,000 किस्त था ॾियनि 75,000 में मजूरी भी थींदी सिरा ईंदियूं गारो गप गटर गेटर बोर्ड जो राशन खाई वियो 12,000 किस्तियूं खाई वियो खुदा पिता जेको ढिढ भरे 1000 कयो अथव सर्वे में अंगूठो में माण्हू थींदा की माण्हू जा पर थियो 50 सर्वे कई अथव अलाए केतिरियूं पाणनि पटिया ते टीमूं आयूं अंगूठो मुंहिंजो कयो अथव उहो ई वेठा आहियूं 8 महीनो आहे इहे वेठा आहियूं न राशन मिलियो आहे न को अटे लप मिली आहे खुदा जी का मार का पवेव को बिब फाटेव असांजा नशा टोड़े छॾियव 20 रुपए जी चपटी था वेहो कलाक घोट घोटा उहे बि नशा असांजा टोड़े छॾियव असांजी मथां मज़ाक करण आया आहियो लानत पवेव हे सर्वे कंदा मोतबरनि भले रहो त तव्हांखे ख़बर पए हेॾो मच्छर अथव थिएव त डायरिया